22 अप्रैल जो ख़बर जो सिलसिलो जारी। वण पोखियो पंहिंजी धरतीअ सां प्यार जो इज़हार कयो ऐं मालवियाती आलूदगीअ खां महफ़ूज़ रहो। प्रैलो कंवर समाजी तंज़ीम पारां शुरू कयल तजुर्बेकारी हम तहत गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल प्रैलो में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 20 खां वधीक वण लॻाया विया। प्रैलो कंवर समाजी तंज़ीम जे प्रैलो पारां शहर अंदरि सिजकारी हम शुरू कई वई आहे। शिजकारी हम तहत गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल प्रैलो में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 20 खां वधीक वण लॻाया विया। उन मौक़े ते प्रिंसिपल गोसबख्श फलापोट्रो समाजी तंज़ीम जो अॻवान मुदस्सर डालेड एडवोकेट सैयद इरफान अली शाह उस्ताद अली अहमद सोलंकी न्याज़ अली सोलंकी पंहिंजे हथनि सां ॿूटा लॻाया ऐं ॻाल्हाईंदे चयो त वण लॻाइण आसानी आहिनि पर 22 अप्रैल जे पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। वधीक ॾिसंदा 22 अप्रैल वेब चैनल।